चवन था तो उस्ताद बाबा कस्तावन चो तो रिटायर करूं तो बुक दे 3000 का पक्का बस असा योदेदार जो वरी लाल के दाबू खास करी हो कम केवा तो बुक खणी मेन जाय ते पहुंचाइन था नालो के जो खरदासी समझी ले वेओ तो वो सही हले पियो तो 10% 15% जो उस्ताद मरियो बेचारो वो तो दबा दियो चवंदा तो उन जो वास्तो ही ना है मरियो ओ इनके छा वजे असा जो खाइंदा है उस्ताद आहे ने इनन के पुरियो उनन का 15-20% वडी जुल्म थियो असा रे सबूत है बाकायदा त ये न थियण खपन पेटेलो हिक असांजी मां असा जी इन धरती सिंध धरती जी जको आ सो जी असांजी सिंध धरती मां ये असांजी पेटेलो मां त पेटेलो में करप्शन ना मंजूर पेटेलो में करप्शन ना मंजूर पेटेलो में करप्शन ना मंजूर हाणे तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां ॿुधो ज़रूरु कुझु जज़्बाती थी वियासीं कुझु ॻाल्हाए विया हूंदासीं त मां इंशाअल्लाह ताला असां सभी मोहम्मद सेठे साहब सां गॾु आहियूं ऐं उन खां अलावा असां काफ़िले में गॾु हूंदासीं ऐं पेटेल जे इलेक्शन में बि असां इंशाअल्लाह ताला भरपूर पंहिंजी शिरकत कंदासीं असां पंहिंजो पैनल लाहींदासीं ऐं तव्हांजो साथ उस्तादनि जो साथ रहंदो त इंशाअल्लाह ताला